अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि ख़ादिम हुसैन सुमरो साहिब जन खे एतिरो वठी असांखे चंद लफ़्ज़ ॿुधाइनि। ख़ादिम हुसैन सुमरो साहिब। मुझो ज़ाती ख़्याल है त शाह इनायत, शाह लतीफ़, ज़ोदो सुमरो, मखतूम बिलावल, ये सिंध जी जेका सिविलाइजेशन, सकाफ़त, तहज़ीब ऐं उन जो जेको नॉन अलाइंड रवैयो रहियो आहे, जेके असां लाकूफ़ी रवैयो रखूं था, ही उन जो तसलसुल आहे। आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादो अर्ज़ु थो कयां त जॾहिं सुमरा दौर हो, उन दौर में महमूद गज़नवी जॾहिं सोमनाथ खे लुटे वापसि पिया आयो त वापसि थियण ते वाहिद जेका सल्तनत हुई उहा सुमरा सल्तनत हुई, जंहिं महमूद गज़नवीअ खे हिते तमामु घणो तकलीफ़ ॾिनी सिंधूअ जे दरिया ते। ऐं उन जो सबबु छा हो त महमूद जेको हो सो फंडामेंटलिस्ट, ऐं महमूद जा जेके रवैया हुआ उहे इहा हुआ त जेको फंडामेंटलिस्ट न आहे, चाहे उहो ईरान जी गवर्नमेंट हुजे, चाहे सिंध जी गवर्नमेंट हुजे, या ॿिया हिंदुस्तान में जेके गैर मुस्लिम गवर्नमेंट, उते वञी ऐं लुटे अचे ऐं उन में वधि जेका तकलीफ़ ॾिनी ऐं महमूद खे जेका सम्झो त सेमी डिफीट हुई, उहा हिते सिंधू दरिया ते सूमरनि में हुई। उन जो सबबु इहो हो त सूमरा बुनियादी तौर अॼु बि जेकॾहिं तव्हां वेंदो उच शरीफ़ में त मकतब फेरोज़ी आहे। सूमरनि जो जेको लक़ब हूंदो बादशाही, उहो फेरोज़ हूंदो। उहो मकतब फेरोज़ी आहे, उन दौर जो वॾो मर्कज़ रहियो आहे इल्म जो। ऐं उन दौर में शाह शम्स सब्ज़वारी, कलंदर लाल शहबाज़, बाबा फरीद, गौस बहाउलक, इहे जेके सूफ़ी थॉट्स आहिनि उहे सुमरा दौर में सॼी आहिनि। त हीउ सॼो तसलसुल जेको आहे सिंध जो, बिफोर इस्लाम ऐं आफ्टर इस्लाम, जेकॾहिं बिफोर इस्लाम बि ॾिसंदो, मिसाल जे तौर त इमाम हुसैन चए थो त आउं सिंध वञा थो, ऐं इहो उहो दौरु आहे जॾहिं सिंध जो हुकुमरान राजा ॾाह, जंहिंखे साईं जीएम सिंध जे सूरमनि में पहिरियों सूरमो करार ॾिनो आहे। त इहो सिंध जो सेक्युलर फिक्र हो, जंहिंजे करे इमाम सिंध चयो त आउं तव्हां वटि नथो रहां, पर जंहिंखे तव्हां नॉन बिलीवर्स था चओ, उन नॉन बिलीवर्स में वञा थो। ऐं इहो 57 में राजा दार तख़्त नशीन थियो आहे, ऐं 61 हिजरीअ में ही वाक़े करबला थियो आहे। ऐं सिंध जूं सरहदूं अॼु जे ताफ्तान ताईं, इहा सॼी सिंध हुई। सिंध का हीअ सिंध न हुई, हीउ सॼो बलूचिस्तान जो जेको हिसो आहे अप टू ताफ्तान, माना ज़ाहिदान खां कलाक खां पहिरीं ताईं, इहा सॼी सिंध हुई। त ॻाल्हि इहा आहे त सिंध जो जेको नॉन अलाइंड एटीट्यूड आहे, ऐं इन जे लाइ जेको मां हिकिड़ो मूं हींअर ताज़ो किताबु पढ़ियो आहे, क्राइस्ट लिव्ड इन इंडिया, उन में हिकिड़ो जुमिलो उन मौत लिखियो आहे, सिंध अ लैंड लव्ड बाय गॉड, सिंध उहा धरती आहे जंहिंसां ख़ुदा मोहबत करे। ऐं उन जो सबबु इहो जो हीअ धरती नॉन अलाइंड आहे। ऐं दुनिया में हिकु ॻाल्हि वाज़ी आहे, ताज़ो मां एलिस जंहिंजो साईं हुनखे ॾिनो आहे, एल्बिन जो पढ़ियो आहे, जेको बि हुन दरियाए सिंध में लिखियो आहे, दरियाए सिंध ते लिखियो आहे, वादीअ सिंध जी सकाफ़त ते लिखियो आहे, ऐं उन में सिर्फ़ु उहा अफ़सोस पई करे त दुनिया जी हीअ हेॾी अज़ीम तहज़ीब जेका आहे, मूंखे ॾुख इहो आहे त उहा डावाडोल पई थिए। ऐं उन तहज़ीब खे ॼाणण लाइ साईं जीएम सदर हिकु हंधि लिखियो आहे त क़ौमुनि खे ज़िंदह करण जा जेके ज़रिया आहिनि
उन्हनि मां हिकिड़ो ज़रियो इहो आहे त पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे यादि कयो वञे, पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे माण्हुनि ताईं प्रेज़ेंट कयो वञे। ऐं जॾहिं अवां क़ौमी हीरोज़ खे प्रेज़ेंट कंदो त उहो उत्साह उन्हनि में ईंदो, उहे फज़ीलतूं उन्हनि में जेके हुयूं, जेका उन्हनि में हिमत हुई, जेका उन्हनि में जुरत हुई, उहा पैदा थींदी। त 1967 या 8 आहे, हिकिड़ी साईं GM जे ज़ेर सदारत मीटिंग थी आहे, जंहिंमें जोयो साहब बि आहे, जंहिंमें अयाज़ साहब बि आहे, जंहिंमें भट्टी साहब बि आहे, रबानू आगरो बि आहे, इहे सभु मौजूदु आहिनि। ऐं साईं GM उन मीटिंग में छा तय करायो आहे त बाबा सिंध जे सूरमनि ते लिखो, ऐं उहो कमु तमामु माण्हुनि ते रखियो वियो। ऐं मूंखे अफ़सोस आहे त साईं GM खां सवाइ कंहिं माण्हूअ बि कमु न कयो। साईं सिंध जा सूरमा लिखियो, जेके उहे सभु मीटिंग में हुआ त बाबा, जंहिंमें सूर्य भाषा जे लाइ साईं लिखायो, उन ते बि लिखियो वञे, हरचंद राय विशनदास ते लिखियो वञे, शहीद अल्लाह भाई सूमरे ते लिखियो वञे, ग़ुलामन भुरगीअ ते लिखियो वञे, ॿिया बि कुझु नाला हूंदा, ताज साहिब खे ज़्यादा चकड़ो कयो आहे, पर इहे 5-7 नाला मूंखे यादि आहिनि। त साईं चयो त जेसीं ताईं तव्हां पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे, अंग्रेज़ी जी हिकिड़ो कोल आहे, नो फ्यूचर विदाउट पास्ट, माज़ीअ खां सवाइ मुस्तक़बिल हूंदो ई कोन्हे। ऐं तव्हां पंहिंजो माज़ी दुनिया खे ॿुधायो त सिंध छा आहे। हींअर HDF किटू जो किताबु ग्रीक ते आहे हिकिड़ो किताबु, उहो जॾहिं मूं पढ़ियो, उन में हुन हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे, अफ़सोस इहो आहे त असां हाईली स्किल्ड ग्रीक इन जे करे आहियूं जो असां पंहिंजे वर्से खे तसलसल ॾिनो, असां उनखे कंटिन्यू कयो। असां खां तहज़ीब में, सकाफ़त में ईस्ट की धरती सिंधु वधीक आहे, पर छाकाणि त हुनजे वारिसनि उहो जेको तसलसल हो उनखे जारी न रखियो, उन करे हू असां हाईली स्किल्ड न थी सघिया। उन्हनि शयुनि खे उजारे अॻिते दुनिया जे आॾो पेश न कयो जेको सो। मुंहिंजो ख़्यालु आहे 20वीं सदीअ में उहो एॾो वॾो तारीख़ी तौर साईं GM कमु करे वियो, जंहिं कल्चर खे, जंहिं पॉलिटिक्स खे, जंहिं जोग्राफी खे, जंहिं ॿोलीअ खे नवां रुख ॾिना। उन्हनि रुखनि जो तसलसल छा हो? उन्हनि जो रुखनि जो तसलसल इहो आहे जो साईं, मुंहिंजे ख़्याल में ताज साहिब, जेकॾहिं मां ग़लति चवां त साईं दयारे दिल दास्तान मोहब्बत में लिखे थो त आऊं सूफ़ी शाइर नायक जी मज़ार ते वियुसि। उन मज़ार ते मां चो तरफ़ फिरिस कयो, हिकिड़े माण्हू चयो हिकिड़े पासे, त मूं हुनखे चयो त मां हर तरफ़ वेंदुसि। जीअं शाह लतीफ़ चयो आहे त एक असर दर लख कोड़े कड़ सिगड़ियूं, जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं। इहो तसलसल हो साईं GM ते, सूर्य भाषा ते। आऊं दावा सां चवां थो, मूं टिनी जी बायोग्राफी लिखी आहे, साईं GM जी लिखी आहे, सूर्य भाषा ते बि किताबु लिखियो आहे, शहीद अल्लाह भाई सूमरे ते किताबु लिखियो आहे। मां चवां थो त 20वीं सदीअ में जेके हुननि लाकूफ़ी हवाले सां जंहिंजे लाइ अमेरिका रड़े थो, उन सूफ़ी शाइर नायत जो नॉन अलाइंड तसवुर खणी, लाकूफ़ी तसवुर खणी जेका शइ दुनिया में इन्हनि 3 शख़्स, ऐं ईअं न आहे सिर्फ़ु पेश कयो, उन जे लाइ कुर्बानियूं ॾिनो। सूर्य भाषा सिर ॾेई वियो, शहीद अलाह सूमरो सिर ॾेई वियो, साईं GM 30 साल जेल काटियो, सिर्फ़ु त दुनिया ते हिनखे हसीन करे, हिनखे अमन जो आशियानो बनाए। अॼु अमेरिका इन फंडामेंटलिज़म जे लाइ रोए थो, पर 1952 जी वियना जी तक़रीर आहे वर्ल्ड पीस कॉन्फ्रेंस में साईं GM जा लफ़्ज़नि, ऐं स्पेशली साईं चए थो अमेरिका सभिनी डेलीगेट्स खे, पर स्पेशली मां तव्हांखे अमेरिकन से ब्रिटिश खे चवां थो त जेको तव्हां फंडामेंटलिज़म, पैन इस्लामिज़म तव्हां जेका वधाए रहिया आहियो मिडिल ईस्ट में, जेका असां में वधाए रहिया था, इहा असांजे लाइ तबाही न आहे।
इहा तमामु दुनिया जे लाइ तबाही आहे। ऐं ही अॼु जेका 52 ऐं हिन में को फ़र्क़ु अॼु कोन्हे को इन टिनि शख़्सियतुनि जा अॼु बि चऊं था जेके दुनिया जा हक़ीक़ी लीडर आहिनि, जिन लीडर न्यूज़ वीक में तस्वीर छपण सां न थींदो आहे। लीडर उहो हूंदो आहे जंहिंजे फ़िक्र खे ऐं जंहिंजे वीहनि खे, जंहिंजे दूर अंदेशीअ खे महसूस कयो वञे त हुन जेका जीअं शेख चयो आहे सिज सुभाणे जा करे साईअ सामीअ रोए। सुभाणे जेको सिज कंदो सामीअ खे उनजी ख़बर आहे। सूर्य बादशाह, साईं जी हम सैयद ऐं अल्लाह बख्शो, इहे उहे शख़्सियतूं, इहे शाह इनायत जूं, शाह लतीफ़ जूं। ऐं हिकु नालो वठां थो जेको हिन धरतीअ ते अफ़सोस आहे, उन ते त बिल्कुलु ई कमु न थियो आहे। वॾो मुक़दस नालो आहे मखदूम मोइन ठटवी, जंहिं कलोड़ा फंडामेंटलिज़म जे ख़िलाफ़ जेका असांजे मथां हाशिम ठटवी जी सूरत में तालिबान जी सूरत हुई, उन सां टकर खाधो। सूफ़ी शाह इनायत यकीनी तौर खेॾे से खाए ते टकर यकीनी तौर, पर मां उन खां बि वधीक उनखे सम्झां थो जेको फंडामेंटलिज़म जे ख़िलाफ़ जेको बंदि ॾिनो हाशिम ठटवी ऐं हयात सिंधी ऐं हाशिम ठटवी ॿई सूफ़ मखदूमी ठटवी जा फॉलोअर आहे, पर हुन टे तब्दील कयो। ऐं जेका वहाबियत ॾिसो था न, उन वहाब सां जेको इहो वहाबी ठाहिण वारे में उहो बि हयात सिंधी हो करे चुको आहे। उन शइ खे हिकिड़ी वॾी दिल्ली जी यलगार हुई, मुगलिया यलगार प्लस लोकल मज़हबी यलगार हुई। ऐं इन्हनि टिनी शख़्सियतुनि मखदूम मोइन ठटवी, सूफ़ी शाह इनायत ऐं शाह लतीफ़ उनखे चैलेंज कयो ऐं करोड़नि जेसि ताईं शाह जी बैत न कई तेसी ताईं हुननि उन सां टकर खाईंदा रहिया। त हीअ असांजो सिंध जो वरसो आहे। अमेरिकन चवंदा असां जहाज़ ठाहिया आहिनि, रशियन चवंदा त असां ख़िला ते पहुतासीं, असां चवंदासीं त असां दुनिया में हिकिड़ी लाकूफ़ी फिलासफ़ी जेका आहे उहा अॼु जी न आहे, असांजी बिफोर इस्लाम आहे। हीअ असां जेके हूं से सनातन धर्म असांजो संतनि जो धर्म आहे। बुनियादी असांजो जेको धर्म आहे उहो संतनि जो धर्म आहे, पीरनि फ़क़ीरनि जो धर्म आहे। असां बिफोर इस्लाम बि पीरनि फ़क़ीरनि वारा हुआसीं ऐं उन संतनि धर्म जो ई असां ते असरु आहे, सनातन धर्म जो ई असरु आहे, जंहिंजो तसलसुल सूफ़ी शाह इनायत खां वठी साईं जी हम सिंध रहियो आहे। ऐं जेको बि माण्हू सॼी सिंध में पंहिंजो आवाज़, इहो साॻियो उहो दौर आहे जेको सूफ़ी शाह इनायत जो हींअर उहो दौर आहे। ऐं मां सम्झां थो हिन दौर में जेको उनखे चैलेंज करे थो उहो उनजी राह ते रही सिंध जो सेक्युलर सूफ़ी थाट जेको दुनिया जे लाइ अमर जो पैगाम आहे उनखे बचाइण जी कोशिशि करे थो। आख़िरी मां शेर पढ़ंदुसि जेको सूफ़ी शाइर जो सरदर कदम यार फिदा शुद जी बजा शुद ई बार गिराम बूद अदा शुद जी बजा शुद महबूब जी चौखट ते सर कुर्बान थियो। ही बार गिराम बूद, ही बार गुराम, ही तमामु वॾो वज़न मूं ते अदा शुद के बजा शुद अदा थियो बजा। साईं कादिम सिंह सुमर साहब जी महिरबानी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।